हिन जीवन जे चौवाठे ते के यार मिलिया हा कुर्ब मंझां, पर वक़्तु ॾिनो अहिड़ो धोखो, को काॾे वियो को काॾे वियो। हिक ॿेड़ी हुई सा ॿुॾंदी वई, हा ताक उन्हीअ जा तरंदा विया। हिकु वलर हुयो सो विछड़ी वियो, को काॾे वियो को काॾे वियो। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहियो, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं पिया। असां वटि कंहिं इम्तिहान में नाकामी थियण खे ज़िंदगी में नाकाम थियण सां भेटियो वेंदो आहे, ऐं कंहिं बि मिलंदड़ मौक़े खे आख़िरी मौक़ियो सम्झी न चोटीअ जो ज़ोर लॻायो वेंदो आहे। पर हक़ीक़त में ॾिसिजे त कंहिं हिकु इम्तिहान में फेल थियणु ज़िंदगी में फेल थियणु नाहे हूंदो। उन रवाजी सोच में केतिरनि ई नौजवाननि खे ज़हनी तौर ते मफ़लूज बणायो वेंदो आहे। उहे तालीमी दरसगाहूं जिते इंसाननि खे इंसान बणायो वेंदो आहे, सही ऐं ग़लति जे शयुनि जी परख करणु सेखारी वेंदी आहे, जिते इंसान पंहिंजी ज़िंदगी जीअण ऐं कामयाब थियण जो मक़सदु ॼाणणु शुरू कंदो आहे। जेके पंहिंजे घर खां परे रही तालीम लाइ जिदोजहद कनि था, उहे दरसगाहूं जिते इंसान जानियूं बचाइणु सेखारियूं वेंदियूं आहिनि, पर हाणे मुख़्तलिफ़ तालीमी दरसगाहुनि मां शागिर्दनि जा लाश मिली रहिया आहिनि, जेको इंसान पंहिंजे ऐं वालिदेन जे ख़्वाहिशुनि खे पूरो करण वारो हुजे, इहो इंसान पंहिंजी ज़िंदगीअ जो ख़ात्मो कीअं थो करे सघे। मोस्ट वेलकम सर, जेके तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहियो। असीं तव्हांखे हिन राति जे प्यारे पहर में दिसंबर जे महीने में भलीकार चऊं पिया। काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। अरबाब साहब फिराम लालू रावत खां सिस्टर सना एंड राबेल गुल बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। मोस्ट वेलकम मीर हुमायूं ख़ान साहब, असांजे पहिरीं प्यारा दोस्त बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। राहिब बहलीम साहब कमेंट में लिखनि था त ग्रेट। बबलू मौलाई जियो लिखनि था। मोहम्मद अकबर चांडियो साहब कमेंट में लिखनि था त गुड लक। वंस अगेन लिखनि था त जियो भाई बेस्ट विशेज़। एंड तारक मंगसी साहब, असांजो दिल में रहंदड़ शख्सियत, चैंपियन प्लेयर तारक मंगसी साहब कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह साईं, ज़बरदस्त। शाला सदाई आबाद ऐं ख़ुशि हूंदो तारक मंगसी साहब, महिरबानी। अच्छा सिस्टर हुमेरा राबेल गुल, मोस्ट वेलकम। असीं तव्हांखे भलीकार चऊं पिया। छा मेडिकल इंतज़ामिया ऐं वीसी पारां या उस्तादनि जे अहिड़े रवैये हरासमेंट जो शिकार थी ख़ुदकुशी जो रस्तो अख़्तियार कनि ऐं पंहिंजे वालिदेननि जो ख़्वाहिशुनि खे लताड़े करे। अच्छा, वंस अगेन मोस्ट वेलकम असांजो दोस्त अब्दुल सलाम बलोच कमेंट में लिखनि था त गुड वर्क। मोहम्मद अकबर चांडियो लिखनि था त मोहम्मद अकबर चांडियो फिराम कंबर, महिरबानी सर। आबिद मुगीरी साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि।
जी दोस्तों, ताज़ो ई मेडिकल कॉलेज जे MBBS जे शागिर्दाणी नौशीन जी ख़ुदकुशी जो आख़िर छा कारण थी सघे थो, छो हू हमेशह न्याणियूं ख़ुदकुशी जो शिकार बणिजनि थियूं। अहिड़ा हादसा ऐं अहिड़ा वाक़िया ॾिसण ते वालदेन जे दिलि में ॾींहों ॾींहुं वधीक ख़ौफ़ पैदा थी चुको आहे। जिते न्याणियूं महफ़ूज़ नाहिनि, उते पंहिंजे औलाद खे कंहिंजे सहारे छॾियो वञे। अॼु असां सिंधी जेके तइलीम में अॻी पोइते पियल आहियूं, तीअं ई अहिड़नि वाक़िअनि खां पोइ हथ वठी न्याणियुनि खे पोइते कयो पियो वञे। हमेशह इहा ई क़ौम तरक़ी कंदी आहे जेका तइलीम ऐं इंसाफ़ में अॻिते हूंदी आहे। पाकिस्तान जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च में छपियल तहक़ीक़ मुताबिक़ साल 2010 ईस्वी खां 2017 ईस्वी ताईं आपघात जे केसनि ते थियल तहक़ीक़ ॿुधाए थी त शागिर्द में आपघात जो सभ खां वॾो सबबु फेल थियणु आहे, जंहिंजी शरह 23.6% आहे। ॿिए नंबर ते वालदेन में इख़्तिलाफ़, प्यार में नाकामी, घरेलू मसइला, उस्तादनि जो सख़्तु रवैयो, ज़िंदगी मां मुतमिन न हुजणु, रेगिंग, गुरबत, उहे ई मसइला आहिनि। उन खां सवाइ नशे जो आदी थियणु। आपघातुनि जा केस अलॻि आहिनि। गॾियल तौर ते पंजाब में सभ खां वधीक केस रिकॉर्ड थिया आहिनि। अच्छा, आबिद मुगेरी साहब, असांजो पहिरीं प्यारो दोस्त, वो कमेंट में लिखनि था त गुड वर्क अदा। मोहम्मद अकबर चांडो साहब लिखनि था त ब्यूटीफुल प्रोग्राम। सिंध जे पोइते पयल इलाइक़नि में अॼु बि सिंध जे औरत जानवर जहिड़ी ज़िंदगी बसर करे थी। हुन जी ज़िंदगी जो को मक़सदु न हूंदो आहे। हूअ पंहिंजी समूरी हयाती घर जा कम ऐं ॿारनि जी परवरिश कंदे गुज़ारे छॾे थी। असांजी अणपढ़ियल औरत पंहिंजे पुट खे सुरमा तेल करे स्कूल मोकिलींदे दुआ ॾींदी आहे त बचड़ा रब कंदो वॾो ऑफिसर थींदे। साॻे वक़्तु हू पंहिंजे न्याणी खे निंड मां उथारींदे चवंदा आहिनि त उथी अमां सिज मथे चढ़ी आयो आहे, उथी अङण बुहार छेड़ा थफ ऐं थांव धो। उते उन न्याणी जो छा सभु ख्वाब पूरा थींदा आहिनि। उन न्याणी जा ख्वाब भोरा भोरा थी वेंदा आहिनि। हक़ीक़त में हूअ निंड भरियल अखियुनि सां पंहिंजे स्कूल वेंदड़ भाउ खे हसरत सां ॾिसंदी ऐं दिलि दिलि में पाण खे सम्झाईंदी आहे त मूंखे अहिड़ा ख्वाब न ॾिसणु घुरिजनि। ऐं पोइ हूअ पंहिंजे ज़िम्मे थियल कम पूरा करणु शुरू कंदी आहे। शफ़क़त भुट्टो साहब एंड मोहम्मद अकबर चांडो साहब, गो अहेड भाई, लवली प्रोग्राम, महिरबानी सर। राहिब आलिम साहब लिखनि था त अदा जेकॾहिं वीडियो प्रोग्राम करियो त बहितर थींदो। तमामु बहितरीन कमेंट लिखनि पिया, महिरबानी सर। वंस अगेन असांजो दोस्त राहिब बहलीम साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम अदा साईं, छा हाल आहे? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर, महिरबानी। तव्हां वधीक लिखियो आहे त शाल सदाईं मुस्कुराईंदा रहो ऐं अल्लाह पाक अव्हां खे हमेशह शादो आबाद रखे। आमीन, महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। असांजो पहिरीं प्यारो दोस्त मोहम्मद अकबर चांडियो एंड शफ़क़त भुट्टो साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि।
हक़ीक़त में त असांजे इरादनि खे ऐं असांजे इदारनि खे करप्शन ई त तबाह कयो आहे। करप्शन हिकु अहिड़ो उनवान आहे जेको इदारनि खे उजाड़ींदड़, तक़दुस खे पायमाल कंदड़, तरक़ी खे तंज़िली में बदिलाईंदड़, ईमानदारी ऐं दयानतदारी खे खोखलो कंदड़, मुल्क में क़ौम जे एतबार खे मिटाईंदड़ आहे। करप्शन जेका असांजे समाज खे उॾोही बणिजी खाई रही आहे ऐं खोखलो बणाए रही आहे। करप्शन सिर्फ़ रिश्वत ॾियण वठण जो नालो न आहे। करप्शन सिर्फ़ मेरिट जी मिटजण जो नालो न आहे। करप्शन सिर्फ़ सिफारिश कल्चर वधण जो नालो न आहे। करप्शन सिर्फ़ पंहिंजनि खे नवाज़ण जो नालो न आहे। करप्शन सिर्फ़ अहल खे पोइते ऐं ना अहल खे अॻिते करण जो नालो आहे। अच्छा, मोहिब अली मांगसी वो कमेंट में लिखनि था, ज़बरदस्त प्रोग्राम साईं, महिरबानी सर। मोहिब साहब, तव्हां असांखे शदात कोट खां ॿुधी रहिया आहियो। असीं तव्हांखे भली कार चऊं पिया। अहल खे पोइते ऐं ना अहल खे अॻिते करण जो नालो। करप्शन सोचनि ऐं ख़्यालनि जी गंदगी जो ॿियो नाहो आहे। मतिलब त जंहिंखे बि जेका बि ज़िम्मेवारी सौंपी वञे ऐं इहो सही नमूने सां अदा नथो करे त इहा बि करप्शन आहे। असां पाण खे कीअं रोज़ ठाहींदा आहियूं, नओं लिबास पहिरें ऐं ख़ुशबू लॻाईंदा आहियूं, त छो न असां पाण सां इहो अज़म कयूं त पंहिंजा इदारा बि ईअं ई संवारियूं जंहिंसां असांजो मुआशिरो करप्शन खां पाक बणिजी वञे। हुसैन बख्श मंगसी साहब फिर हम सऊदी अरबिया खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं भली कार चऊं था, हुसैन बख्श मंगसी साहब महिरबानी, तव्हां असांखे परदेस खां ॿुधी रहिया आहियो। असांजो पहिरीं प्यारो दोस्त अल्ताफ़ मंगसी एंड शाहन अली, सिस्टर राबेल एंड ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। मुरीद मंगसी बालोच फिर हम लाहौर में कमेंट में लिखन था तो अस्सलाम वालेकुम अदा, क्या हाल है? वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। मेहरबानी सर, तव्हां भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। वरी बर्फ वांगे ठहरियो आ डिसंबर, खणी तुंहिंजूं यादूं वरियो आ डिसंबर, बदन ते जुदाई रखी पई टांडा, असां लाइ अवां बिन ॿरियो आ डिसंबर, महीना वया गुज़री ॾिसंदे सफ़र में, महीना वया गुज़री ॾिसंदे सफ़र में, खणी भाकुरनि में भरियो आ डिसंबर, असां राति पहिरीं सकरात काटी, अलाए कीअं सजण जो सरियो आ डिसंबर, असांजो सजण सुहिणो माण्हू अहमद नवाज़ साहब एंड मुहिब साहब, मोहम्मद अनवर साहब मोस्ट वेलकम, फयाज़ हुसैन जूनेजो साहब मोस्ट वेलकम। महिरबानी सर, जेकी बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची रहिया आहियो। असीं तव्हांखे दिलि सां भली कार चऊं पिया। अॼु असांजो मौज़ू टॉपिक तमामु बहितरीन आहे। मुहिब साहब कमेंट में लिखन था तो उसका असल वजूहात सिर्फ हमारा मुआशरा है, जो झूठ करते हैं फिर खुद ही सड़ते हैं। बस दुआगो है अल्लाह पाक नौजवानों को समझ दे और अकुल भी दे। आमीन। मेहरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। फयाज हुसैन जुड़े जो साहब लिखन था कमेंट में तो अस्सलाम वालेकुम भाईजान, कैसे हो? अल्लाह पाक आपको खुश रखे। माशाअल्लाह माशाअल्लाह। मेहरबानी सर, वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। मेहरबानी, अवां जा सलाम असां ताईं पहुची चुका आहिनि। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव।
असांजी दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। हाजी अनवर तुनियो साहिब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। ग़ुलाम रसूल असांजो नाले भाई शामिल थी चुका आहिनि। उहे कमेंट में लिखनि था त ग़ुलाम रसूल कहिड़ो फिराम सकरंड। महिरबानी सर, तव्हां असांखे सकरंड खां ॿुधी रहिया आहियो। फयाज़ हुसैन जूणे साहब लिखनि था कमेंट में त फयाज़ हुसैन जूणे जो फिराम सऊदी अरबिया, अव्हां जो इंतज़ार। अच्छा, महिरबानी सर। नादार मांगसी फिराम जहल मांगसी खां कमेंट कनि था पिया त सोना सिक भरियो सलाम क़बूल हुजे। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानी सर, तव्हांखे असांजे तरफ़ां मुंहिंजे मामा कमरदीन जे तरफ़ां खां वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानी सर, मामा कमरदीन साहब महिरबानी। फयाज़ हुसैन जुड़े साहब कमेंट में दुआऊं मोकिले रहिया आहिनि। मोहम्मद अनवर हाजी साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त, महबूब माण्हू, जंहिंसां असीं जॾहिं मिलंदा आहियूं त हू पंहिंजे ख़ूबसूरत चहिरे ते सुहिणी मुस्कुराहट रखी करे मिलंदा आहिनि। हू सुहिणा अल्फाज़ लिखनि पिया कमेंट में। ख़ुदकुशी करणु हराम आहे, ख़ुदकुशी करणु हराम आहे, नौजवाननि खे सब्र करणु घुरिजे। महिरबानी सर हाजी अनवर साहब, महिरबानी। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। वॾी महिरबानी जी दोस्तों। हाणे असांखे ॾियो इजाज़त, ऐं जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं, ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। वॾी महिरबानी। मोहम्मद अवैस, महिरबानी सर। मोहम्मद अवैस साहब। अब्दुल गनी मंगसी साहब फिराम सऊदी अरबिया खां। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो। वॾी महिरबानी।